वज़न अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त है कराची में खबर ईंदड़ सिंध असेंबली में मुखालिफ धुर जे अॻवान अली मादल शेख एक वीडियो बयान जारी कयो है, जंहिं में चवणु आहे त टंडोडियाम में कचे शराब वापरण सबब 17 माण्हू मरी चुका आहिनि। टंडोडियाम ऐं हैदराबाद जी पीपल्स पार्टी अॻवान मेमून साहब जो मक्सी दोस्त शराब कानू हलाए रहियो आहे। अली मादल शेख चयो आहे त इन मक्सी जो मेमून साहब ऐं इन जे पुट सां तस्वीरूं आहिनि। मेमून जे अॾे ते न पुलिस थी वञी सघे न एक्साइज पुलिस वञी सघे थी। वज़ीर आला सिंध शाहरुख जतोई वारे वाक़े ते चयो त कोमरी वांगुर हिते माण्हू न आहिनि मुआ। हिन चयो आहे त टंडोडियाम ऐं टंडोलायार में 17 माण्हू मरी चुका आहिनि। 5 माण्हू बेनाई खां महरूम ऐं केतिरई अस्पताल में ज़ेर इलाज आहिनि। एक्साइज जो वज़ीर सिंध असेंबली में बाबा जमहूरियत बणियल हूंदो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।